रिपोर्टर मोहम्मद शफीक जोखियो इंटरनेशनल साफ़ी तंजीम में मेंबर साजी जो अमल जारी है। मरकज़ी चेयरमैन मियाँ इश्तियाक अली, एजाज़ी कोऑर्डिनेटर सिंध इल्ताफ़ हुसैन तुनियो ऐं ॿियनि खे संदसि बहितरीन कारकर्दगी जी बुनियादी मरकज़ कोर कमेटी जो मेंबर मुक़ररु करे उन्हनि खे एज़ाज़ सां नवाज़ियो वियो। पाकिस्तान जर्नलिस्ट्स एसोसिएशन रजिस्टर्ड जे सेंट्रल कोर कमेटी जी हलफ़ बरदारी तक़रीब के गवर्नर हाउस लाहौर में थी गुज़री। मरकज़ी चेयरमैन मियाँ इश्तियाक अली, जिन जी अगवाणी में वफ़द पंजाब के गवर्नर सलीम हैदर ख़ान नवनि चूंडियल उहिदेदारनि खे हलफ़ खणायो। मियाँ इश्तियाक अली वधीक चयो त पूरे पाकिस्तान में कारकर्दगी ऐं मेरिट जी बुनियाद ते उहिदेदारनि खे मरकज़ी कोर कमेटी जो मेंबर मुक़ररु कियो वियो। 31 डिसंबर 2024 ते ठटे समेत सॼे सिंध में मुक़ररीअ जा नोटिफिकेशन ऐं कार्ड रद्द कया वेंदा। साल 2025 लाइ नवां मेंबर बणाइण जो सिलसिलो जारी आहे। ठटे समेत सॼे सिंध जा ख़्वाहिशमंद साफ़ी जल्द खां जल्द पंहिंजा फारम भरनि त जीअं पाकिस्तान जर्नलिस्ट एसोसिएशन जेका साफ़ियुनि जे नुमाइंदा ऐं आलमी तंज़ीम आहे जंहिं में शमूलियत करण वारनि जा नोटिफिकेशन जारी कया वेंदा।